वॾे वज़ीर जो गुड्डू बेराज जो दौरो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सुपर फ्लड जी सूरत में एहतियाती तदबीरुनि जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर कशमोर कंदकोट आगा शेर ज़मान सिंध जे वॾे वज़ीर खे एमरजेंसी प्लान बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायतुनि ते सुपर फ्लड जी सूरत में तयारु कयल एमरजेंसी प्लान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायतुनि ते सुपर फ्लड जी सूरत में 8 यूसीज़ जा 171 ॻोठ मुतासिर थियण जो इम्कान आहे। ब्रीफिंग। वरी ॿोॾि जी सूरत में 2,66,107 माण्हू मुतासिर थी सघनि था। उन्हनि इलाइक़नि में 31,257 ख़ानदान आबाद आहिनि। ॾिनल ब्रीफिंग, जिन में चौपाए माल जो तइदादु 2,68,225 आहे। ब्रीफिंग। वरी वज़ीर चयो त माण्हुनि खे उन्हनि जे चौपाए माल सां गॾु महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वञे। कशमोर में 21 ॿेड़ियूं रजिस्टर आहिनि जेके कम में हिसो वठंदियूं। ब्रीफिंग। कंदकोट में 15 ॿेड़ियुनि जी मदद सां माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वेंदो। ब्रीफिंग। ज़िले में इमदादी कैंपूं क़ाइमु कयूं वेयूं आहिनि। ब्रीफिंग। टोड़ी बंद, के बंद, घोड़ा घाट, BS फीडर, RD 45 ते 4 तिबी कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। ॾिनल ब्रीफिंग। कच्छ जे इलाइक़े में 2 लख माण्हू रिहाइश पज़ीर आहिनि। ॾिनल ब्रीफिंग, जिन मां 50 खां 60 सैकड़ो माण्हुनि खे उन्हनि जे माइटनि ॾांहुं मुंतक़िल कयो वेंदो। वॾे वज़ीर खे ॾिनल ब्रीफिंग। 30 सैकड़ो माण्हुनि खे हिफ़ाज़ती उपान सां मुल्हक सरकारी स्कूलनि इमारतुनि में रिहाइश फ़राहम कई वेंदी, जॾहिं त ॿियनि खे उन्हनि जे माल सां गॾु ख़ीमा शहरनि ॻोठनि में पनाह ॾिनी वेंदी। जंहिं स्कूलनि खे कैंप्स तौरु क़रार ॾिनो वियो आहे, उन्हनि जो ऐलान अॻु में कयो वियो आहे। ज़िले में 3 शहरनि में ख़ीमा शहरनि लाइ जॻहूं तजवीज़ कयूं वियूं आहिनि। कंदकोट में 14 सरकारी इमारतुनि खे इमदादी मर्कज़ में तब्दील कयो वियो आहे। कशमोर में 10 सरकारी इमारतूं इमदादी मर्कज़नि तौरु इस्तेमालु कयूं वेंदियूं। कंदकोट, कशमोर, तंगवानी में ख़ीमा शहर क़ाइमु कया वेंदा। कोशिशि कई वञे त माण्हुनि खे कंहिं बि क़िस्म जी परेशानी खे मुंहुं न ॾियणो पवे। मां चाहियां थो त माण्हुनि खे वधि खां वधि सहूलियत फ़राहम कई वञे। सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ खयल क़दमनि जी तफ़सील। कंदकोट अस्पताल में 24 डॉक्टर, 78 पैरामेडिकल स्टाफ, 20 बिस्तरा, 2 एम्बुलेंस सहूलियत तौरु मौजूदु आहिनि। कशमोर अस्पताल में 13 डॉक्टर, 131 पैरामेडिकल स्टाफ, 6 बिस्तरा, 1 एम्बुलेंस सर्विस हूंदी। RHC तंगवानी में 21 डॉक्टर, 15 मेडिकल स्टाफ, 12 बिस्तरा ऐं 1 एम्बुलेंस सर्विस आहे। MCH सेंटर कंदकोट में 1 डॉक्टर, 8 पैरामेडिकल स्टाफ ऐं 5 बिस्तरा आहिनि। RHC हॉस्पिटल में 3 डॉक्टर, 21 पैरामेडिकल स्टाफ ऐं 4 बिस्तरा आहिनि। RHC बख्शापुर में 4 डॉक्टर, 18 पैरामेडिकल स्टाफ ऐं 5 बिस्तरा आहिनि। RHC करमपुर में 2 डॉक्टर, 8 पैरामेडिकल स्टाफ, 6 बिस्तरा ऐं 1 एम्बुलेंस सर्विस आहे। सिहत जूं सहूलियतूं। पीपुल्स प्राइमरी हेल्थ केयर इनिशिएटिव PPH आहे। 44 सिहत जूं सहूलियतूं, 10 KMC सर्विस, 10 API सेंटर HF सां गॾु 16 लेबर रूम, 9 लेबॉर्ट्रियूं सिहत जूं ख़िदमतूं फ़राहम कंदियूं। 2 सिविल एम्बुलेंस, 7 PPHI एम्बुलेंस ऐं 5 एम्बुलेंस 112 बर वक़्तु ख़िदमतनि में हिसो वठंदियूं। माण्हुनि खे सहूलियत फ़राहम करण में का बि गफ़लत नाक़ाबिले क़बूल हूंदी। सभिनी शिकायत सेल्स खे फ़ाल कयो वञे। ज़रूरत पवण ते सभिनी वसीलनि खे इस्तेमालु कयो वञे। वज़ीर आला सिंध जूं हिदायतूं। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN न्यूज़।